खिपरो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सियारे जी मौसम ईंदे ड्राई फ्रूट जी ख़रीदारी में वाध थी वई आहे। सियारे जे इन मस्त मौसम में ड्राई फ्रूट खाइण जो पंहिंजो ई मज़ो आहे। इन सियारे जी लहर में ड्राई फ्रूट सेहत जे लाइ बहितर है। इन मौके ते दुकानदारनि ऐं ख़रीदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त महंगाई के अंदर आटा ही महंगा है। पहली बात तो ये है कि ड्राई फ्रूट पता क्या लेगा। ड्राई फ्रूट तो आसमान से बातें कर रहा है भाई। ड्राई फ्रूट तो चलता है अपने हिसाब से ही चलता है और महंगाई बहुत है। बहरहाल महंगाई कम की जाए। तो ये बादाम आहे, पिस्ता आहिनि, अखरोट आहे, ऐं काजू आहिनि, अंजीर आहे, ऐं पिस्ता डोडी बि आहिनि, ऐं ॿियो खोपरो चूरो बि आहे, साबुत बि आहे। महंगाई बिल्कुल वधी वई आहे, हर शइ वधी आहे। अहिड़े हिसाब सां घी आहे, खंड आहे, अपने खां ड्राई फ्रूट जेको बि आहे बिल्कुलु महांगो थी वियो आहे। जेके बि महांगाई जो दौर आहे इन में जाम तमामु घणी महांगाई थी वई आहे। उन खां सवाइ ड्राई फ्रूट आहे, चांवर आहिनि, दालूं आहिनि, जो जेको बि एक्स्ट्रा आहे हर शइ माना वधी वई आहे। ड्राई फ्रूट सेहत जे लाइ फ़ाइदेमंद है, जंहिंखे खाइण सां सिहत तंदुरुस्त रहंदी है। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।